जैसे अल्लाह तबारक व तआला इन पूरी दुनिया जे हिदायत जे लाइ मोकिलियो। बिरादरान इस्लाम, अज़ीज़ माओ ऐं भेणों, खुतबे जुमे जो मौज़ू आहे अशर ज़ुल्हिज्जा जी फज़ीलत ऐं उन जा अमल। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला हर इंसान खे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कई। एतिरे जे लाइ इंसान खे खपे त हू हर वक़्तु अल्लाह जी इबादत करे। अल्लाह इंसान खे अमुक अहिड़ा टाइम ॾिने, अमुक अहिड़ा मौक़ा ॾिने जंहिंमें इंसान खे अल्लाह जी इबादत जे लाइ कमर कसे ॾियणी खपे। इन मौक़े में जारा, इन टाइम में जारा हिकिड़ो मौक़ो अशर ज़ुल्हिज्जा जो आहे। हीउ हू ॾींहुं आहे जंहिंजे अफ़ज़ल ॾींहं जी शहादत रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो हुयो ऐं इन में नेक अमल जी वॾी ताक़ीद फरमायो हुयो। बल्कि अल्लाह तबारक जी कसम खान, सौ खान उनजी अज़मत ऐं फज़ीलत जी में वॾी दलील आहे। उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला के अज़ीम शइ जो सौ खणे थो, कंहिं वॾी शइ जो सौ खणे थो। लिहाज़ा अल्लाह जे बंदे खे खपे त इन ॾींहं में नेक अमल जे लाइ ख़ूब महिनत कई। बिरादरान इस्लाम, जहिड़ी तरह दुनिया में हिकिड़ो सैल होए थो, बरसात जे मौसम में बरसात जो सैल लॻे थो, उते दाल पत्रियूं मिले थियूं, उते छतरियूं मिले थियूं, यानी बरसात जी हर चीज मिले थी, बरसात जो सैल लॻे थो। अहिड़ी तरह गर्मी जो मौसम अचे त गर्मी जो सैल लॻे थो, गर्मी जा कपिड़ा मिले था, गर्मी जा लिया मिले था। अहिड़ी तरह जॾहिं सर्दीअ जो मौसम अचे, सर्दीअ जो मौसम अचे, सियारे जो टाइम अचे त हुन वक़्तु सियारे जा लिया मिले था, सियारे जो सैल लॻे थो। जब शुरुआत में को मौसम शुरू थिए तो तेरा सैल जेको है तो मांगो हुए तो पोइ छेले बाक़ी उहो सैल वारा उन चीज जो सैल लॻाइनि था। को 50,000 में जर्सी मिलंदी हुई तो उनखे यानी 500 में मिली वञे थी। त बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे लाइ पर हिकिड़ो ई सैल लॻाए। उहो सैल कपिड़े जो सैल नाहे, उहो सैल ताजपत्री जो सैल नाहे, उहो सैल दुनिया जी कंहिं शइ जो सैल नाहे, बल्कि उहो सैल है नेकीअ जो। यानी पाण थोरो कमु कयो ऐं अल्लाह तबारक व तआला पाण खे वधारे नेकियूं ॾे। अल्लाह तबारक व तआला जहिड़ी तरह मौसम जे महीने में उहो छेले बाक़ी चीज़ूं सस्तियूं कई था, अहिड़े तरह अल्लाह तबारक व तआला यानी वरे जा 12 महीना बनाए, उन्हीं में जारा 6 जो जेको महीनो है वो ज़ुल्हिज्जा जो महीनो है। अल्लाह तबारक व तआला हिन महीने में सैल लगाए तो नेकी जो। अल्लाह चए तो दाए मुंहिंजा बाना आजे लाइ मूं सैल लगाए वे, 12 महीना मुंहिंजी इबादत न कया, 12 महीना मूंखे भुली विया, ताईं हाँ अचो थोरो अमल करे, थोरो नेकियूं करे, वधारे नेकियूं कमाए लायो, वधारे सवाब कमाए लायो, वधारे सवाब भेड़ो करे लायो। बिरादरान इस्लाम, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे लाइ हिन महीने में, इन ॾींहं में हिकिड़ो बहितरीन सैल लॻाए, उहो सैल है नेकीअ जो। हिन महीने जी कोई फज़ीलत है दुनिया जे तमाम ॾींहं में ही ॾींहुं अफ़ज़ल है। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु अन्हु बयान कई था, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अय्याम अफ़ज़ल अय्याम दुनिया अय्यामुल अशर, यानी अशर ज़ुल्हिज्जती कीला वला मिस्लुहुन्न फी सबीलिल्लाह, क़ाल वला मिस्लुहुन्न फी सबीलिल्लाह इल्ला रजुल रफ़अ वजहहु फित्तुराब। दुनिया के सारे ॾींहं जे मुक़ाबले में ॾींहुं अशर ज़ुल्हिज्जा जा मेरा वधारे अफ़ज़ल ही है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पूछो वियो, आप
वसल्लम के जो अय अल्लाह जा नबिया, अय अल्लाह जा रसूला, को इतरा दिया अल्लाह जे रस्ते में जिहाद करण में गुज़ारा वञे त वो पर वञे बराबर नथा थी सघे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिहाद फी सबीलिल्लाह में गुज़ारल ॾींहं पर इन ॾींहं जे बराबर नथा थी सघे सिवाय हुन शख़्स जे जेको शहीद थी वञे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास बयान किए था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमल साले जी लाए नेक अमल जी लाए ही ॾींहुं अल्लाह जे नज़दीक में वधारे महबूब हुई। सहाबा किराम पुछो या रसूलुल्लाह को अल्लाह जे रस्ते में जिहाद करण पर अल्लाह केतिरो महबूब नहीं। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जे रस्ते में जिहाद करण पर अल्लाह केतिरो महबूब नहीं सिवाय हुन इंसान जे जेको पंहिंजी जान ऐं माल जे साथ न करे ऐं पोइ कंहिं बि चीज़ जे साथ वापसि न अचे। एक रिवायत में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन अमलिन अज़का इंदल्लाहि वला अअज़म अजरन मिन खैरिन यअमलुहु फी अशरिल अज़हा। वो खैर जो अमल जो को कुर्बानी जे अशरे में कयो वञे थो अल्लाह वटि हुन खां वधारे पाकीज़ा हुन खां वधारे अजर सवाब वारो को पण अमल न आहे। पुछियो जिहाद पर न आहे त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिहाद पर न आहे सिवाय हुन शख़्स जे जेको पंहिंजी जान ऐं माल जे साथ न करे तो माल पर कुर्बान करे छॾे ऐं जान पर कुर्बान करे छॾे। बिरादरान इस्लाम इन हदीस मां मालूम थियो त अल्लाह जे नज़दीक जिहाद पर महबूब अमल लाए लेकिन ज़िलहिज्जा जा जेको ॾींहं इन में बंदो जेको अमल करे तो अल्लाह तबारक व तआला के एतिरा महबूब आहे। सिर्फ़ जिहाद उहो महबूब आहे जेको इंसान पंहिंजी दौलत खणी करे पंहिंजो माल खणी करे जिहाद में न करे पोइ पाछो पिंड पर न थिए माल पर हुनजो पाछो न थिए यानी पोइ कुर्बान करे छॾे त उहो इन ॾींहं खां वधारे इंसान अफ़ज़ल आहे तंहिंखां ॿियो को पण अमल अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक अफ़ज़ल न आहे। यानी हदीस चेता इन हदीस की बिना पर सईद बिन जुबैर रहमहुल्लाह जॾहिं अशरे ज़िलहिज्जा शुरू थींदो हो त इबादत में एतिरी मेहनत कंदा हुआ त हुन जहिड़ी इबादत करणु पंहिंजे लाइ मुश्किल थींदो। लिहाज़ा पाखे बि अशरे में वधारे मां वधारे मेहनत करणी खपे कुरे जे लाइ त कंहिं नेक अमल मथे हुनजे करण वारे खे जेको अजर सवाब अल्लाह हिन अशरे में अता करे थो हिन ॾींहं में अता करे थो ॿिए कंहिं अशरे में ॿिए कंहिं ॾींहं में अता नथो करे। अहिड़ी तरह हिन ॾींहं में यौम अरफा पढ़े यौम अरफा जेको हज जो असल ॾींहुं आहे उनमें हज जो बिना वॾो रुकन वक़ूफ़ अरफा अदा कयो वञे थो उहो पर इन ॾींहं में उहो अज़ीम ॾींहुं जंहिंमें अल्लाह तबारक व तआला अहले अरफात जे लाइ आम मग़फ़िरत जो ऐलान करे थो ऐं उनमें बिना वधारे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बंदे खे जहन्नम खां आज़ाद करे थो। जेकॾहिं कंहिंखे फल हिन ॾींहं जे अलावा फज़ीलत न हुजे त यौम अरफा काफ़ी हुई यौम अरफा काफ़ी हिन जी फज़ीलत जे लाइ। अहिड़ी तरह हिन जो ॾींहं में यौम नहर पढ़े यानी कुर्बानी जो ॾींहुं बाद उलमा जे नज़दीक यौम नहर कुर्बानी जो ॾींहुं वरे जे तमाम ॾींहं खां अफ़ज़ल ॾींहुं कुरे जे लाइ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अअज़मुल अय्याम इंदल्लाह यौमुन नहर व यौमुल कर्म अल्लाह जे नज़दीक में वधारे बावकार ऐं अज़मत वारो ॾींहुं कुर्बानी जो आहे। पोइ उनजे बाद मिना में रहण जो ॾींहुं यानी 11 ज़िलहिज्जा जो ॾींहुं आहे त बिरादरान इस्लाम कुर्बानी जो जेको ॾींहुं आहे उहो पहिरीं ॾह ॾींहं में एतिरे जे लाइ ॾह ॾींहं अफ़ज़ल आहे। अहिड़ी तरह हिन में मुतअद्दिद अलॻि अलॻि इबादतूं जमा थी वञे थियूं। अल्लामा इब्न हजर रहमहुल्लाह बयान फरमाइनि था त अशरे ज़िलहिज्जा जी फज़ीलत जो मिया वधारे सबबी मालूम थिए थो त सारियूं इबादतूं हिन अशरे में जमा थी वञे थियूं। ॿियूं इबादतूं वरे जे ॿिए ॾींहं में जमा नथियूं थिए। रमज़ान अचे त रमज़ान जमा थिए थो नमाज़ जमा थिए थी सदको जमा थिए थो ज़कात जमा थिए थी लेकिन अमुक इबादतूं रहिजी वञे थियूं जेको वरे जे कंहिं बि ॾींहं में उहो इबादतूं न आई। हिन में हज पियो ऐं हिन में कुर्बानी पड़े कुर्बानी ॿिए ॾींहं में न आई हज ॿिए ॾींहं में न आई नमाज़ ॿिए ॾींहं में आहे रोज़ो ॿिए ॾींहं में लेकिन कुर्बानी हिन ॾींहं में अचे थी नमाज़ हिन ॾींहं में अचे थी रोज़ो हिन में अचे थो सदको हिन में अचे थो ख़ैरात हिन में अचे थो ऐं हज जेको आहे उहो पर हिन में अचे थो जेको ॿिए ॾींहं में न आई। एतिरे जे लाइ ई ॾींहं मिना अफ़ज़ल आहे। बिरादरान इस्लाम ई ॾींहं अफ़ज़ल आहे त
इत्तेफाक इन ॾींहं में नेक अमल करणा खपे। इन ॾींहं में जेको अमाल मुस्तक़बिल जंहिंजो तमामु मुस्लमान खे तमामु करणु खपे उहो वरी हज ऐं उमिरो करूं। अशर दिल इजाज़े अमल गुज़ारा मेरा अफ़ज़ल अमल जेको आहे हज ऐं उमिरो करणु आहे। कुल जे लाइ अल्लाह तबारक व तआला जंहिं शख़्स खे नबी जी सुन्नत जे मुताबिक़ हज ऐं उमिरो करण जी तौफ़ीक़ ॾिए थो त हुनजो बदिलो अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक जन्नत आहे। यानी अल्लाह तबारक व तआला हुनजो हज ऐं उमिरो क़बूल करे लाथो त अल्लाह तबारक व तआला हुनजो बदिलो जेको आहे जन्नत आहे। अल्लाह तबारक व तआला हुनखे जन्नत में दाख़िल करे। अहिड़ी तरह इन ॾींहं में हिकिड़ो अमल रोज़ो रखे पड़े। रोज़ रखणु अमल साबित जी क़िस्म गुज़ार आहे। अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक में अफ़ज़ल ऐं महबूब अमल गुज़ार हिकिड़ो अमल आहे। हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह अन्हु हदीस चारावी है। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन अब्दिन यसूमु यौमन फी सबीलिल्लाह इल्ला बाअद अल्लाहु बिज़ालिका अल-यौम वजहहु अनिन नारि सबईना खरीफन रवाहुल बुखारी। जेको शख़्स अल्लाह जी राह में हिकिड़े ॾींहं जो रोज़ो रखे थो त अल्लाह हुनजे बदिले हुनजे चहिरे खे जहन्नम जी डाले खां 70 वरह जी मुसाफ़त ताईं दूर करे छॾे। हीउ रोज़े जी आम फज़ीलत आहे। जंहिं में इंसान रोज़ो रखे अशर ज़िल हिज्जा जो रोज़े रखण जो तालुक़ आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़वाज मुजारा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औरतें मुजारा के खां बल्कि आहे त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िल हिज्जा जे पहिरें 9 ॾींहं जा रोज़ा रखंदा हुआ। अहिड़ी तरह यौम आशूरा जो रोज़ो रखंदा हुआ ऐं हर माह में 3 रोज़ा रखंदा हुआ। यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई रोज़ा रखंदा हुआ त ज़िल हिज्जा जा 9 ॾींहं जेको शुरू जाई यानी पहली तारीख़ वटा करे ईद जे शुरू थियण खां 9 तारीख़ ताईं यानी 9 तारीख़ जो ईद हुए थी 9 तारीख़ ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ा रखंदा हुआ। अहिड़ी तरह आशूरा जो रोज़ो रखंदा हुआ। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर महीने में 3 रोज़ा रखंदा हुआ। यानी 13, 14, 15 तारीख़ जी चंड जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ा रखंदा हुआ। इन वजह सां इन जा 9 रोज़ा रखना मुस्तहब। अहिड़ी तरह अरफा जे रोज़े जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो खैरु सौमु यौम अरफा तहतसिबु अलल्लाह अन युकफ्फिर सनता अल्लती क़ब्लहु वल्लती बअदहु रवाहु मुस्लिम। अरफा जे ॾींहं जे रोज़े जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे उमेद आहे त हू पिछले वरिया ऐं हिकिड़े अचण वारे वरे जे गुनाहनि जे लाइ कफ़ारो बणी वञे थो। यानी 9 ज़िल हिज्जा जो रोज़ो रखणु सुन्नत आहे। हिकिड़ो इंसान अरफा जो रोज़ो रखे थो यानी ईद खां पहिरीं रोज़ो रखे थो त हिकिड़े रोज़े जी वजह सां अल्लाह तबारक व तआला इंसान जा हिकिड़ो वरे जेको मटे चुको आहे गुज़री चुको आहे ऐं ॿियो वरे जेको अञा आयो न आहे यानी 9 जे बाद जेको अचण वारो आहे हिकिड़े रोज़े जी वजह सां अल्लाह तबारक व तआला ॿी वरे जा गुनाह माफ़ करे थो। बिरादरान इस्लाम एतिरो हिकिड़े रोज़े जी रखण जो अजर आहे लेकिन पाण हिन रोज़े जो एहतमाम नथा कयूं। पाण हिन रोज़े खे मानो बि सम्झो था। पाण सम्झो था रोज़ो रखण ते हले न रखो ते हले सुन्नत आहे फर्ज़ न आहे रमज़ान जे रोज़े जी तरह। लेकिन हर इंसान खे खपे हर मर्द खे खपे हर औरत खे खपे त ही रोज़ो रखी करे पिण जे सवाब में इज़ाफ़ो करे पिण जे गुनाह खे माफ़ करण लाइ। बिरादरान इस्लाम जेकॾहिं को इंसान चाहे को मर्द चाहे को औरत चाहे तो 9 रोज़ा रखी सके तो लेकिन कंहिंमें ताक़त न हुए इस्तिताअत 9 रोज़ा रखण जी यानी कम आहे काज आहे यानी रोज़ा नथो रखी रहे न त उहो हिकिड़े ॾींहं जो रोज़ो रखी करे पिण जे सवाब में इज़ाफ़ो करे लाइ। बिरादरान इस्लाम ई अरफा जो रोज़ो किन ॾींहुं रखियो वञे यानी सऊदिया जे हिसाब सां रखियो वञे या पंहिंजी जेको तारीख़ 9 ज़िल हिज्जा उन तारीख़ जो रखियो वञे। पहिरीं जेको अॼु खां 150 वरह पहिरां हिकिड़ो तरक़ी याफ़्ता अहिड़ो ज़मानो न हो। उन वक़्तु इंटरनेट न हो उन वक़्तु टीवी न हुई उन वक़्तु मोबाइल न हुआ उन वक़्तु रेडिया न हुआ जेको तुरंत ख़बर पई वञे त अरफा जो रोज़ो आहे अॼु हाज अरफात में उते ख़बर कीअं पहुचे। उन वक़्तु हर इंसान पंहिंजी तारीख़ जे हिसाब सां रोज़ो रखंदा हुआ ऐं अॼु पर हर इंसान खे पंहिंजी तारीख़ जे हिसाब सां रोज़ो रखणो खपे। ई जेको चीज़ूं आहिनि इन जे एतबार सां रोज़ो न रखणो खपे सऊदिया जे हिसाब सां रोज़ो न रखणो खपे।
अहिड़ी तरह बाद अहिड़ा ममालिक अहिड़ा मुल्क जंहिंमें 9 तारीख़ जे जंहिं हाजी अरफात में वेंदा पर ईद जो ॾींहुं वेंदो, ईद जी रोज़ो रखण आराम आहे त हर इंसान खे पंहिंजे चंद्र जे हिसाब सां 9 तारीख़ जो रोज़ो रखणो खपे। अल्लाह तबारक व तआला उनखे सवाब अदा कंदो। बिरादरान इस्लाम ई रोज़ो जेको बहितरीन आहे, हर इंसान खे इन रोज़े जो एहतमाम करणो खपे। अहिड़ी तरह इन मुबारक ॾींहं में कसरत से अल्लाह जो ज़िक्र करणो खपे, अल्लाह तबारक व तआला खे यादि करणो खपे। हज़रत इब्न उमर खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह तबारक व तआला जे नज़दीक अज़मत ऐं महबूब ॾींहं अय्याम अशर ज़िलहिज्जा जे मुक़ाबले में ॿिया को बि ॾींहं न आहे। एतिरे जे लाइ इन ॾींहं में ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाहु अकबर, अल्हम्दुलिल्लाह जहिड़ा अज़कार कसरत सां करणु खपे। ऐं अल्लाह जे ज़िक्र सां इंसान खे फ़ाइदो ई मिले थो त अल्लाह तबारक व तआला जो साथ हुनखे नसीब थिए थो। जहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त आऊं मुंहिंजे बंदे जे गुमान जे मुताबिक़ हुन सां सुलूक कयां थो। जॾहिं मुंहिंजो बंदो मुंहिंजो ज़िक्र करे थो, मूंखे यादि करे थो त आऊं मुंहिंजे बंदे जे मुंहिंजे बाने जे साथ हुआ। जेकॾहिं मुंहिंजो बानो मूंखे पंहिंजे दिलि में यादि करे थो त आऊं हुनखे पंहिंजे दिलि में यादि कयां थो। ये केरु चए थो? अहकमुल हाकिमीन चए थो। अल्लाह रब्बुल आलमीन ज़िक्र करण वारे बाने खे यादि करे थो। कोई इंसान दुनिया में चए मूं तोखे यादि कयो पिए, वॾेरो चए मूं तोखे यादि कयो पिए, त पंहिंजी केतिरी ख़ुशी थी थिए। ही त ज़मीन आसमान जो मालिक चए थो। उहो अल्लाह चए थो जंहिं पाण पैदा कयो आहे, उहो अल्लाह चए थो मुंहिंजो बंदो मुंहिंजो ज़िक्र करे थो, तव्हां हुनजो ज़िक्र कयां थो। बंदो मूंखे पंहिंजे दिलि में यादि करे थो त आऊं हुनखे पंहिंजी दिलि में यादि कयां थो। जेकॾहिं मुंहिंजो बंदो मूंखे कंहिं जमात में कंहिं टोली में यादि करे थो त हुन खां बहितर जमात में हुनखे यादि कयां। जेकॾहिं मुंहिंजो बंदो हिकिड़ी बारिश मुंहिंजे नज़दीक थिए थो त आऊं हिकिड़ो हथु मुंहिंजे नज़दीक थियां थो। जेकॾहिं मुंहिंजो बंदो मुंहिंजे नज़दीक हिकिड़ो हथु थिए थो त आऊं हिकिड़ा कला हुनजे नज़दीक थियां थो, पोइ हथु फैलाए करे हुनजे नज़दीक थियां थो। जेकॾहिं मुंहिंजो बंदो मुंहिंजे पास हली करे अचे थो त आऊं हुनजी तरफ़ दौड़ी करे वञां। ही ज़िक्र जा फ़ाइदा आहिनि। ज़िक्र करण वारे खे अल्लाह तबारक व तआला यादि करे थो। हज़रत समूरा बिन जुंदुब जो बयान आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यानी ही 4 कलमा अल्लाह तबारक व तआला खे वधारे वणे था, वधारे महबूब आहे। ऐं आमते कीअं पण हर्ज न आहे त उन में जरा जंहिंसां चाहे शुरूआत कयो। ऐं ही कलमा आहे सुबहान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। अहिड़ी तरह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं को माण्हू हिकिड़े भेरा सुबहान अल्लाह चए थो, को माण्हू 100 भेरा ॾींहं में सुबहान अल्लाह चए थो त अल्लाह तबारक व तआला उनखे 100 गुलाम आज़ाद करण जो सवाब अता फरमाए थो। अहिड़ी तरह को माण्हू 100 भेरा अल्हम्दुलिल्लाह चए थो त अल्लाह तबारक व तआला हुनखे 100 घोड़ा अल्लाह जी राह में, अल्लाह जी वात में ॾियण जो सवाब अता करे थो। जेकर कॾहिं को बंदो 100 भेरा अल्लाहु अकबर चए थो त अल्लाह तबारक व तआला 100 ऊठ साज़ो सामान सां भरियलु अल्लाह जी राह में ॾियण जो हुनखे सवाब अता फरमाए थो। अहिड़ी तरह को बंदो ला इलाहा इल्लल्लाह खे 100 भेरा चए थो त अल्लाह तबारक व तआला उनखे ज़मीन ऐं आसमान जे दरमियान जेको छेटो आहे इन जे बराबर अल्लाह तबारक व तआला उनखे सवाब अता फरमाए थो। एतिरियूं नेकीअ जो अल्लाह तबारक व तआला सवाब अता फरमाए थो। कोई इंसान चाहे जिंदगी भर नेकियूं करे, रात ॾींहुं नेकियूं भरे, लेकिन ज़मीन आसमान जे विच में जेको छेटो आहे इंसान पंहिंजी नेकीअ जी वजह सां हुनखे भरे नथो सघे। लेकिन इंसान जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह चए थो त अल्लाह तबारक व तआला ज़मीन आसमान जे दरमियान जेको खड़ा आहे, जेको छेटो आहे, अल्लाह तबारक व तआला उनखे भरे छॾे थो। अल्लाह तबारक व तआला उनखे एतिरो सवाब अता फरमाए थो। बिरादरान इस्लाम, जेको पाणी ॾींहं में तकबीरूं चओ, उहो अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, ये कलमा पढ़े हदीस में अची वञे था। जेको पर ही कलमा चवंदो त अल्लाह तबारक व तआला ही कलमे चवण जी वजह सां अल्लाह तबारक व तआला उनखे ही सवाब अता फरमाईंदो। हज़रत अबू हुरैरा खां रिवायत है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं आउं हिकिड़े भेरा चाहियां
त मूंखे ई हर उन चीज़ खां महबूब जंहिं मथे सिॼे तुलू थिए थो, यानी दुनिया की हर चीज खां मूंखे दुनिया की हर चीज खां ही कलिमा महबूब है, ही कलिमा वणे था। हज़रत अब्दुल्लाह बिन अमर बिन आस जो बयान आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खिते ज़मीन मथे जेको शख्स ही कलिमा चए थो ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर व सुबहानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह, त अल्लाह उनजे गुनाह खे माफ़ करे छॾे थो, उनजे गुनाह खे मिटाए छॾे थो, चाहे वो गुनाह समंदर जे जात जे बराबर हुए। समंदर मथे दरिया मथे जेको गोग उॾे पिया, जेको जात निकिरे पई उन्ही गोगे जे बराबर पर गुनाह हुए, त पर अल्लाह फरमाए थो को माण्हू ही कलिमा चए थो त इन कलिमे जे ज़रिए उनजे गुनाह खे माफ़ करे छॾियनि। हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु जो बयान आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े वण हेठां गुज़रिया, हिकिड़े दरख़्त हेठां गुज़रिया जंहिंजा पत्ता खुश्क थी चुका हुआ, सुकी चुका हुआ। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी लठ उन वण खे हयो, जंहिंसां हुनजा जेको सुकल पन हुआ उहे किरी पिया। पोइ आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बेशक ही कलिमात ही अखरा अल्हम्दुलिल्लाह व सुबहानल्लाह व ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर बंदे जी गुनाह खे ईअं झाड़े छॾिए था, ईअं ख़तम करे छॾिए था जहिड़ी तरह हिन वण जा पन किरी पिया आहिनि, यानी पन सारा साफ़ थी विया आहिनि। अहिड़ी तरह बंदो गुनाह खां साफ़ थी वञे थो, इन कलिमे जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला गुनाह खे माफ़ करे छॾे। हज़रत अबू हुरैरा जो बयान आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बेशक तबारक व तआला पंहिंजे कलाम में जा चार कलिमात खे चुने गिरे, सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर। लिहाजा जेको शख्स सुभान अल्लाह चए त उनजे लाइ 20 नेकियूं लिखी वञे थियूं, उनजा 20 गुनाह माफ़ कया वञे था। ऐं जेको शख्स पंहिंजी तरफ़ खां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन चए त उनजे लाइ 30 नेकियूं लिखी वञे थियूं ऐं उनजा 30 गुनाह माफ़ कया वञे था। बिरादर इस्लाम, इन कलिमात जे अज़ीम फ़वाइद जी वजह सां तव्हांखे ख़ासि तौर मथे इन ॾींहं में वधारे मां वधारे अल्लाह जो ज़िक्र करणु खपे, ही कलिमा तव्हांखे पढ़णु खपे। जहिड़ी तरह इब्न उमर, अबू हुरैरा माए ज़िलहिज्जा के इन ॾींहं में बाज़ार में निकिरंदा हुआ त तकबीरूं चवंदा हुआ ऐं ॿिया इंसान पिणु सुणी करे उन्ही खे तकबीरूं चवंदा हुआ। हज़रत इब्न उमर, अबू हुरैरा बाज़ार में शॉपिंग करण जे लाइ कीन निकिरंदा हुआ, बाज़ार में वॻो सुधाइण जे लाइ कीन निकिरंदा हुआ, बाज़ार में उहे चीज़ूं ख़रीदण जे लाइ कीन निकिरंदा हुआ, बल्कि सिर्फ़ बाज़ार में एतिरे जे लाइ निकिरंदा हुआ त बाज़ार में असीं कलिमा चो, असीं तकबीरूं चो, अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्दु तकबीरूं चवण जे लाइ बाज़ार निकिरंदा हुआ। त ॿिया इंसान असांखे ॾिसी करे पिणु तकबीरूं चए त ॿिया इंसान हिनखे ॾिसी करे तकबीरूं चवंदा हुआ। बिरादर इस्लाम, अहिड़ी तरह हिन ॾींहं में पंहिंजे नाखून खे न कढणु खपे, यानी पहली तारीख़ चंड ॾिसी वञे तंहिं पुठियां नाखून हुए, वार हुए, जिस्म जो को बि वार हुए तंहिंखे हथ न लॻाइणु खपे। त अहिड़ी तरह हिन मुबारक ॾींहं में कुर्बानी पण आहे जेको मुंहिंजा अज़ीम इबादत आहे। बिरादर इस्लाम, ई चंद फज़ीलतूं हुयूं अशरे ज़िलहिज्जा जूं, त अशरे ज़िलहिज्जा में तव्हांखे वधारे में वधारे महिनत करणी खपे। अल्लाह तबारक व तआला ही पंहिंजे लाइ नेकीअ जो हिकिड़ो सेल लॻाए, तव्हांखे सेल मां नेकियूं ॿेड़ियूं करणु खपे, तव्हांखे हिन सेल मां ख़रीदणो खपे, तव्हांखे पंहिंजी ज़िंदगी खे गनीमत ॼाणणु खपे ऐं इन मुबारक ॾींहं में वधारे मां वधारे नेकियूं इकठा करणु खपे, वधारे में वधारे नेकियूं ॿेड़ियूं करणु खपे। थी सघे तव्हां अॻिले वरिया हिन ॾींहं खे ॾिसी न सघो, हिन अयाम खे ॾिसी न सघो, हिन मुबारक राति खे ॾिसी न सघो, बल्कि तव्हां अहिड़ी तरह कब्र जे हवाले हो, उन कोठड़ीअ जे हवाले हो, जहिड़ी तरह पंहिंजा भाउ, पंहिंजा अज़ीज़, पंहिंजा रिश्तेदार अॻिले वरे पाण भेड़ा हुआ, अॻिले वरे पंहिंजे साथ हुआ। अॼु उहो माण्हू, अॼु उहो भेणूं कोठड़ीअ जे हवाले, अॼु उहो कब्र जे हवाले, त तव्हांखे ईअं न सोचणो खपे त आउं ज़िंदगी भर जहिड़ो रहंदो, आउं त कॾहिं ईदूं मूं मथां वठंदियूं, कॾहिं आउं रमज़ान गुज़ारींदुसि, कॾहिं आउं क़ुर्बानी जो ईदूं ॾिसंदुसि, बल्कि ई सोचणो खपे
मूंखे अल्लाह मौक़ो ॾिने, अल्लाह मूंखे वक़्तु ॾिने, इन वक़्त खे आउं गनीमत सम्झां, इन जी क़दुरु कयां, इन में वधारे मां वधारे नेकियूं ॿेड़ियूं कयां, ऐं हिकिड़े ॾींहं जो पर इंतज़ार न कयां त आउं सवारे जहिड़ो हूंदुसि या कीअं हूंदुसि। सवारे आउं क़ब्र जे हवाले हूंदुसि, इहा कंहिंखे पर ख़बर न आहे। मौत जी अल्लाह तबारक व तआला खे ख़बर आहे त बिरादरान इस्लाम इन ॾींहं में पाण वधारे में वधारे नेक अमल करणु खपे। पाके ख़ुसूसन यौम अरफा जो 9 तारीख़ जो रोज़ो रखणो खपे। अहिड़ी तरह पाके हर नमाज़ जे बाद बाज़ार में जित पल पाऊं अल्लाह जो ज़िक्र करणो खपे, अल्लाह खे यादि करणो खपे। अहिड़ी तकबीरूं हर वक़्तु पाण जी ज़बान मथे जारी हुअणियूं खपे। यानी पहली तारीख़ वटा करे 13 तारीख़ ताईं यानी ईद जे बाद 3 ॾींहं जी तकबीरूं जारी हुअणी खपे। सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्दु। ये कलिमात मामूली लगेगा लेकिन इनमें वधारे सवाब आहे। अल्लाह तबारक व तआला पाके इन ॾींहं में नेकियूं इकट्ठा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला पाण मथे रहमत वारा मींहं वसाए। अल्लाह पंहिंजे रिज़्क़ में पंहिंजी रोज़ी में बरकतूं नाज़िल फरमाए। अल्लाह पाके आफ़त खां, अल्लाह पाके मुसीबत खां बचाए। ऐं जेको बीमार आहे तंहिंखे अल्लाह शिफ़ाए कुली अता फरमाए। ऐं जेको मरी विया आहिनि पंहिंजा कुटुंब वारा, क़बीले वारा, पंहिंजे ॻोठ वारा, उन जी क़ब्र में अल्लाह नूर ऐं रोशनी पैदा करे। अल्लाह उन जी क़ब्र खे कुशादियूं करे। अल्लाह उन जे हक़ में पंहिंजी दुआएं खे क़बूल करे। अल्लाह पंहिंजी ॾियारे ते ईमान इस्लाम ते ॾियारे ॿारे त पंहिंजो खात्मो ईमान इस्लाम ते करे। आमीन सुभान।